नाज़रीन, अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं त मुल्क अंदर कोरोना वेखे वधीक 8 ॼणा हयाती विञाए वेठा आहिनि, जंहिंखां पोइ मजमूई तौर पोतियनि जो अंग वधी 6474 थी वियो आहे। नाज़रीन, मुल्क अंदर 24 कलाकनि अंदर गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 671 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंखां पोइ मुल्क अंदर कोरोना मुतासिरनि जो अंग 3,11,516 ताईं पहुची वियो आहे। नाज़रीन, हिन वक़्त ताईं मुल्क अंदर कोरोना खे 2,96,340 मरीज़ शिकस्त ॾेई सिहतयाब थी चुका आहिनि, जॾहिं त मुल्क अंदर हिन वक़्त कोरोना जा फाल केसनि जो अंग 8,702 रहिजी वियो आहे। नाज़रीन, अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त मुल्क अंदर कोरोना वेगे वधीक 8 ॼणा हयाती विञाए वेठा आहिनि, जंहिंखां पोइ मजमूई तौर पोतियनि जो अंग वधी 6,474 थी वियो आहे। नाज़रीन, मुल्क अंदर 24 कलाकनि अंदर गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 671 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंखां पोइ मुल्क अंदर कोरोना मुतासिरनि जो अंग 3,11,516 ताईं पहुची वियो आहे। हिन वक़्त ताईं मुल्क अंदर कोरोना खे 2,96,340 मरीज़ शिकस्त ॾेई सिहतयाब थी चुका आहिनि, जॾहिं त मुल्क अंदर हिन वक़्त कोरोना जा फाल केसनि जो अंग 8,702 रहिजी वियो आहे।